बिरासती कायदे मिलत जाफरिया पाकिस्तान अल्लामा सैयद साजिद अली नकवी जे हुकूमत ईरानी अवाम ते सिहोनी इसराइल जे ज़ुल्मन ऐं अमेरिका जे बीठी पॉलिसियुनि जे ख़िलाफ़ ईरानी अवाम सां यकजहती जो इज़हार कंदे तालका भिरिया जे शिया उलमा काउंसिल पारां जुमे जी नमाज़ खां पोइ मदरसा इमाम मेहंदी खां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कंदे रैली कढी वई। इन मौक़े ते मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मौलाना डॉक्टर ख़ादिम हुसैन अल हुसैनी, सूबाई एडिशनल सेक्रेटरी ज़वार दोस्त अली वंगानी, तालका सदर मौलाना रफ़ीक़ुल हसन वंगानी, ज़िले एडिशनल सेक्रेटरी ज़वार सलीम रज़ा ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असां ईरानी अवाम सां यकजहती जो इज़हार कयूं था। अमेरिका ऐं इसराइल खे ख़बरदार कयूं था त ईरान अकेलो न आहे। असां सभई मुसलमान ईरान सां गॾु आहियूं ऐं पाकिस्तान जी हुकूमत खां मुतालबो कयूं था त अमेरिका खे कंहिं बि हालत में ईरान जे ख़िलाफ़ पंहिंजी ज़मीन इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾिनी वञे। ॿी सूरत में असां अमेरिका ख़िलाफ़ मुहाज़ क़ाइमु कंदासीं ऐं पंहिंजी पाक धरती जे हिफ़ाज़त लाइ हर क़दम करण लाइ तयारु आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।